दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा थो जीअं आहिड़े जीअड़ा दूर थी। अॼु न ओताकनि में तालिब तंवारी आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारी जेके जीअ खे जीआरी से लाहोती लड़े। मौत बरहक आहे ऐं मौत हर जानदार शइ ते अचिणो आहे, पर जे बेवक़्त आहे तो मौत अचे थो त जी झुरी भोरा भोरा थी वञनि था। पेरूमल ॻोठ मीरजान बुगटी जो रहवासी ऐं नेक मर्द मीरजान बुगटी जो सौट रहम अली बुगटी बि ईअं ओचितो ओचितो उन सफ़र जो राही थियो जितां न को वरियो आहे ऐं न वरंदो। रहम अली बुगटी अञा फू जवानी में मसायो ऐं संदसि उम्मीदूं ऐं आसूं त अलाए केतिरियूं हुयूं, पर मर्द मुजाहिद खे मौत पंहिंजे घेरे हेठि आणे मिटनि माइटनि दोस्तनि यारनि खां रहम अली हमेशह हमेशह लाइ जुदा थी। रहम अली जे बेवक़्ताए ते मौत जिते रत जे रिश्तनि जा जी झोरिया उते दोस्त यार बि विछोड़े जे गम में गमज़दा आहिनि। संदसि विछोड़े बैदि संदसि पोइरनि सां नवाबज़ादा ज़मरान सलीम बुगटी, सरदार तारिक बलोच, सरदार फ़हद अहमद नवाज़ बुगटी समेत इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाणनि मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि तॾे ते पहुची तज़ियत कई। रहम अली बुगटी समाजी कमनि समेत तइलीम लाइ बि जाखोड़ींदो रहियो। पाण बलोचिस्तान जे डेरा बुगटी में अखि खोली ऐं पोइ सिंध जूं हवाऊं खेसि सिंध छिके आयूं, जिते बांधी ऐं पोइ पेरूमल अची आबाद थियो। मिलणो ऐं खिलणो माण्हू रहम अली बुगटी अॼु असां में नाहे, मगर संदसि यादूं हमेशह यादि रहंदियूं। घणी दर दुआ आहे त रब पाक खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम नसीब करे ऐं पोइरनि खे सब्र व तहम्मुल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंभर सां गॾु।